सतनाम। पहिरीं त सभु दरबार वारा हर आर्तवार चंड विघर ते गॾजंदा हुआ। हाणे लॉकडाउन खां पोइ अचो त ॾिसो ही टे गुरु भेनरूं छा थियूं चवनि। मिठड़ी असांजी ॿोली, लाजवाब असांजा खाधा। मिठड़ी असांजी ॿोली, लाजवाब असांजा खाधा। मिठड़ी असांजी ॿोली। अरे ॿुधो त, कला सुंदरी, तव्हांजे हिते बरसात आहे? न, बिल्कुल ना, हिते त कोन्हे। पर लीला छो थी पुछी? ईअं ई, हिते त पए पई थी। मां चवां, बरसात जी ओन तोखे छो आहे? कपड़ा वपड़ा त अॼुकल्ह मर्द ई था धोअनि सुकाइनि। हाँ, 6 महीना थी विया। हाँ, ॾाढा सदोरा थी विया आहिनि वेचारा। हाँ, ॾाढा सदोरा। मुंहिंजो त बेबी त पहिरीं खां ई कंदो आहे, थोरो थोरो। बेबी मतलब पुट? न, मां हिननि खे न प्यार में बेबी। ज़रूर हंज में खाराईंदी हूंदी। लगे त ईअं ई थो। अच्छा ॿुधो त, तव्हां घर में छा छा ठाहींदियूं आहियो? मुंहिंजो बेबी त चाइनीज़, कॉन्टिनेंटल, थाई इहे सभु पसंदि कंदो आहे। कॾहिं कॾहिं सिंधी मानी ठहंदी आहे। केतिरियूं शयूं त ठाहिण ई विसरी वियूं, केतिरनि जा त नाला बि विसरी विया। असांजे हिते त अलॻि ई ॻाल्हि आहे। माना? अरे यार, सम्झी वञ न। हिते त जेको मां ठाहींदी आहियां उहो ई सभु खाईंदा आहिनि। ऐं मूंखे त सिंधी मानी ई वणंदी आहे। हा, पोइ कॾहिं कॾहिं ॿारनि खे वठी ॿाहिरि वेंदा आहियूं त ही सभु बि खाईंदा आहियूं। असां त घर में दिलि सां सिंधी मानी ठाहींदा ऐं खाईंदा आहियूं। ॿिया ताम बि घणो करे घर में ई ठाहे खाईंदा आहियूं। ॿाहिरि त घटि ई वेंदा आहियूं। अच्छा ॿुधायो, अॼु तव्हां हिननि छा ठाहियो आहे? मां त हाणे थूम में मेहा ऐं फुल्को पई ठाहियां। अॼु त मां ढोढो ग्वार पई ठाहियां। मुंहिंजो ही त चओ न, मुंहिंजो बेबी त ही सभु खाईंदो ई न। अच्छा कला, ॿुधाए त तूं ग्वार कीअं ठाहींदी आहीं? पहिरीं त थूम छिलंदी आहियां, ग्वार कटींदी आहियां ऐं अरे अॻियां ॿुधाए न, छिलण ऐं कटण जे अॻियां। पहिरीं त मां तेल में थूम ऐं साओ मिर्च विझी भुञंदी आहियां ऐं पोइ टमाटा ऐं सुका मसाला विझी सिझाईंदी आहियां ऐं पोइ उॿारियल ग्वार विझी चङी तरह चिथंदी आहियां ऐं पोइ सिपड़ी ते ढक लॻाए सिझाईंदी आहियां। बस। अरे हीअ त ॾाढी सुठी कुक आहे, हिन खां त सिखणो पवंदो। हिकु कमु था कयूं, जॾहिं सभु खुली वञे पोइ आराम सां
कंहिंजे न कंहिंजे घर गॾिजी ही सभु कयूं था। हाँ सुंदरी, तुंहिंजे घरी था अचूं। तुंहिंजे बेबी खे सिंधी खाधे जे बारे में थोरो ज्ञान ॾेई टेस्ट कराए था वञूं। हाँ हाँ, भले भले। पंहिंजे पेके त मां सभु कुझु खाईंदी हुअसि। दाल पकवान, सयूं पटाटा, दाल पूरी विसरी वे? कोकी, मिठो लोलो, भोरट, भत, पेहूं, सेयल फुल्को, पटाटे जो फुल्को, दाल जो फुल्को। कढ़ी चांवर, टूक, साई भाजी, भुॻल चांवर, पीला चांवर, बेसणी टिक्की, स्वांजरो, वरियूं, बिह पटाटा। बीहनि जा, पटाटनि जा, सन्ना पकोड़ा। पकोड़ा। माखनी दाल, छोला टिक्की, निजी तूरी ऐं दाल पिया चांवर, भिंडी बसर में, कद्दू कोफ्ता, सूरन जा कोफ्ता। सिङर जी मिठाई, मोहन थाल, भुॻल माओ, मालपुड़ा, साटा, गीहर। खीचा कचरी, गुच्छा, मितेरा, मिर्चाई पकोड़ा, नान कताई ऐं असांजो वर्ल्ड फेमस पापड़। अरे वाह, याद अची वियुसि। हाँ हाँ, ॾिठो वञे त असां सिंधियुनि जा केतिरा ई ताम आहिनि, पर अफ़सोस असां सिंधियुनि खे न पंहिंजे ॿोलीअ जो न पंहिंजे खाधे लाइ का इज़त आहे। भले ॿिया खाधा खाऊं, पर पंहिंजो खाधो न भुलायूं ऐं पंहिंजी ॿोलीअ खे न विसारियूं। हाँ, पंहिंजो खाधो न भुलायूं ऐं पंहिंजी ॿोली खे न विसारियूं। हाँ, पंहिंजो खाधो न भुलायूं ऐं पंहिंजी ॿोली न विसारियूं। सतनाम, ताकि हिन ॿिन्हिनि जूं ॻाल्हियूं वञूं। भूरत ॿुधी करे मुंहिंजे वात में पाणी अची वियो। मां अम्मा खे चवां थी त मुंहिंजे लाइ खीर ठाहे। सतनाम,